नाज़रीन, मातली शहर में बरसाती पानी निकाल न थियण करे रहवासी ॾुखियाईनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल। असां वार्ड नंबर 12 जा आहियूं ऐं शहर मातली असांजो ही शहर आहे। जीअं त असांजो मुतालबो इहो आहे त तक़रीबन ईअं सम्झो त 15 खां 20 ॾींहं थिया आहिनि असांजे रोड ते किन्नू गटर वारो पाणी जमा थी वियो आहे, जिथे का बि सफ़ाई कोन पई थिए। ऐं 2 मस्जिदूं उते लॻनि थियूं, मस्जिद जनतल फिरदौस निरामानी मोहल्ला ऐं मस्जिद बिलाल। इहा बिल्कुलु गटर जे बिल्कुलु ईअं सम्झो पासे में आहे। 24 कलाक असीं तो परेशान आहियूं। असांजो ॿार बचो नथो मटे सघे। असां रोड ते त पाणी तव्हां ॾिसो पिया, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी आऊं चवां थो इहो पाणी किन्नू असांजे घरनि में बीठो आहे। ख़ुदारा असां कहिड़ो तव्हांजो ॾोह कयो आहे? हेतिरी बजट अचे थी मातली जी केॾां वञे थी? मैं असीं तमामु तकलीफ़ में आहियूं ऐं अॼु खां वठी न ईद खां हफ़्तो अॻु बि असीं तक़रीबन जेको आहे वेलर वठी वियासीं त जेको असांजे जेका वार्ड 12 जे जेको सफ़ाई कई वञे ऐं वरी जेको ईद जो किचिरो विचिरो माण्हुनि सॼो उन में विधो ऐं पूरो साल थी वियो आहे उन में का बि सफ़ाई कोन थी आहे, का बि सफ़ाई कोन थी आहे। मस्जिदुनि में माण्हू 8 ॾींहं थी विया आहिनि। अॼु सूमर खां वठी अॼु 9 ॾींहं आहे माण्हुनि निमाज़ पढ़णु छॾे ॾिनी आहे, दुकाननि ते वञणु छॾे ॾिनो आहे। मोहम्मद अली निज़ामानी मूंखे मोहम्मद अली करे चवंदा आहिनि। वार्ड नंबर 11 मां बीठो आहियां। मूं ॾाढी कोशिशि कई आहे ऐं हुते जेको टीओ सां मिलियो आहे। टीओ मूं हथ मथे करे चयो मूं वटि का बजट कोन। असीं इहो था चऊं पाड़े जे आवाम जी ख़िदमत कई वञे। उते माण्हू जेको मसइला आहिनि उहे पाणी हफ़्तो जो आहे पाणी बीठो आहे, को बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। उनखे ॾिसी ॿधी अपील था कयूं, परोर अपील था कयूं जीअं त जेको विंच मशीन घुराए हिन गुंदी सफ़ाई कराई वञे। असांजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। आज़ाद उम्मीदवार आहियां, केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। छाजे लाइ? छा असीं रहूं कोन था या हुते? 2 ॾींहं अचनि था, हिकिड़ो ॾींहुं अचे थो, उन खां पोइ ॾिसण लाइ तयारु कोन्हे। जो ॾींहुं आया आहिनि रुगो मिशनूं खणी अची ॾेखार, उते तेल कोन हो, वरी मिशनूं अचनि थियूं, तेल कोन्हे, तेल आहे त मिशन कोन्हे। मामिलो सिर्फ़ु हिकिड़े चंद माण्हुनि जी ख़्वाहिशुनि ते उन्हनि जे पाड़नि जो पाणी निकाल कराए पियो। सिधी ॻाल्हि आहे MP या माण्हू जेके आहिनि उन्हनि जी गली जा पाणी निकिरनि पिया। जेको बि मिडिल क्लास ऐं ग़रीब तबिको मातली में आहे, जेके बि आज़ाद उम्मीदवार बीठा आहिनि, वाक़ई उन्हनि जी टाउन कमेटी में तव्हां वञो त टाउन कमेटी में दादागीर क़िस्म जा माण्हू विहारिया आहिनि। उन्हनि उते वञो त उते तव्हां सां विढ़ण जे लाइ तयारु थी वेंदा। असीं बल्दिया वारे वज़ीर खां मुतालबो था करियूं त मातली टाउन कमेटी में जेके बि दहशतगर्द वेठल आहिनि, जेके बि MP MNA या माण्हू आहिनि, उन्हनि खे फौरी तौरु हटायो वञे। ॿी सूरत में असीं इन्हनि खां सख़्तु एहतियात कंदासीं।